नाज़रीन, थरजाई एक फ़नकारा पंहिंजे सुरनि वसीले सोशल मीडिया ते तमामु घणी शोहरत माणे वरिती आहे। तफ़सील अब्दुल रज़ाक भागत जी रिपोर्ट में। दिलकश हर मंज़रवा ॼण सारो सुहान गरवा संदस आवाज़ में अहिड़ो सहर आहे जो दिल चवंदी आहे हूअ ॻाईंदी रहे। तो हेकली जातिरो बताड़ो मना चनी मनी देखली माई भाग्य जे देश जाई हूअ पंहिंजनि सुरनि वसीले मथस तनक़ीद जे वसंदड़ तीरनि खे मात ॾींदी आहे। तो कदमल ता कुर्बान वञा ओ सिंध मां ओ सिंध मां ओ सिंध। सोशल मीडिया वसीले शोहरत माणींदड़ थरपारकर जी हिकु नौजवान फनकारा घर ऐं स्कूल में झुंगारींदे झुंगारींदे सुठो ॻाइण लॻी आहे। संदसि आॾो राग जा ॾुखिया पेचरा ऐं ज़माने जा तंज़ आहिनि, पर पोइ बि हूअ पुठिते हटण लाइ तयारु नाहे। हीअ शकीला नून आहे, सोशल मीडिया वसीले सॼी सिंध में शोहरत माणींदड़ होम सिंगर। तुंहिंजी रमज़ सुहिणा मां छा सम्झा आसान बिया। थरपारकर ज़िले जे तालके इस्लाम कोट जे ॻोठ सिंगारो जी रहवासिन शकीला नून राग जी बाक़ाइदा सिख्या त न वरिती आहे, पर पोइ बि राग जी सम्झ न रखंदड़ खेसि तमामु सुरीली फनकारा सम्झनि था। शकीला नून खे राग सां चाह नंढपिण खां हो। स्कूल में नात चवण ऐं घर में माई भागी ऐं आबदा परवीन जा कलाम झुंगारींदी रहंदी हुई। मेरे दिल में है यादे मोहम्मद, मेरे दिल में है यादे मोहम्मद, मेरे होठों पे जिक्रे मदीना, ताजदारे हरम के करम से, ताजदारे हरम के करम से आ गया जिंदगी का करीना, मेरे दिल में है यादे मोहम्मद। मां नंढपण में जॾहिं स्कूल में पढ़ंदी हुअसि त क़ौमी तराना पढ़ंदी हुअसि, उतां खां शौक़ु थियो पियो। मस्जिद में नातियूं पढ़ंदी हुअसि त उतां खां शौक़ु थियो पोइ ॻाइण जो शौक़ु वधी वियो। पोइ मुंहिंजे बाबा मुंहिंजो साथ ॾिनो अॻिते। संदसि घराणे जो राग सां परे परे जो बि तालुक़ न आहे, बसि वालिद राग जी थोरी घणी ॼाण रखंदो हो। संदसि वालिद सलीम नून जेको प्राइमरी उस्तादु आहे, उहो पंहिंजी न्याणीअ जो उस्तादु बणिजी वियो। सलीम नून न रुगो उस्तादु बणिजी पंहिंजी न्याणीअ जी सिख्या कई, पर ॻोठ वारनि जी ॻाल्हियुनि खे अणॿुधो करे शकीला जी हिमत अफ़ज़ाई कंदो रहियो। न्याणी जॾहिं खां 5-7 साल जी हुई त ही घर में झोंगारींदी पई। पोइ स्कूल में जी दाख़िल थी त उते नातूं वग़ैरह बि पढ़ंदी हुई, कुझु रेडियो तां उतां ॿुधी करे। त मूं वटि त हिनखे छा शौक़ु आहे चाह आहे, त पोइ मूं बि कोशिशि कई नातूं वग़ैरह लिखी, कुझु ॿियूं नातूं हिनखे पढ़ायूं सेखारियूं त हीअ हुनखे बहितर ॻाइणु लॻी। त मूंखे हिनजो सुर अंदाज़ ऐं गलो ऐं राग ॾाढो सुठो लॻो। त मूं कोशिशि कई, मूं ॾिठो त हिन में कुझु आहे। पोइ मूं कोशिशि कई त हिन नंढड़ी खे नातूं बि सेखारियूं ऐं जेके क़ौमी गीत हूंदा आहिनि, जेके मिली नग़मा आहिनि, उहे मूं सेखारिया। थी बहितरीनु अंदाज़ में जॾहिं पढ़ंदे वई
त मूं वटि त हीउ बहितरु आहे। पोइ हिन खे मूं जेका मैडम आबदा परवीन असांजी नाले वारी फ़नकार आहे, उनजो कलाम हिन जे अॻियां रखिया, हलाए ॾेखारिया, त मूं ॾिठो थी उनजो बाक़ाइदे नकुल करे थी वञे, जेके क्लासिकल सूफ़ियाणा रंग हुआ, छो त मूंखे उहे पसंदि आहिनि। असां बाज़ारी शाइरी खे पसंदि कोन कंदा आहियूं, थर जा ॿाराड़ी जा माण्हू आहियूं, असांजे घर में इख़लाक़ी तरीक़ो आहे। अॼोके दौर में जॾहिं चटपटी शाइरीअ तरफ़ रागिन ऐं ॿुधंदड़नि जो रुझान कुझु सरस आहे, तॾहिं शकीला नून अहिड़ी जल्दी शोहरत ॾियारींदड़ शाइरीअ बदिरां मयारी शाइरी, क़ौमी गीत, तोड़े सूफ़ी कलाम ॻाइण खे पसंदि करे थी। मां क्लासिकल रागी ॿुधी त केॾो बहितरीनु ॻाइनि था। क्लासिकल राग में इश्क ऐं मोहबत आहे, उन राग सां मूंखे शौक़ु आहे त मां उहो राग ॻायां। क्लासिकल राग ॿुधी तमामु सुठा क्लासिकल जेके रागी आहिनि उन जा गाना ॿुधी मूंखे शौक़ु थियो त मां क्लासिकल राग ॻायां। ख़ासि तौरु आबदा परवीन जा उर्दू कलाम खेसि तमामु घणो पसंदि आहिनि। ताबीर है जिसकी हसरतों हम ऐ हम नफसो वो ख्वाब है हम ढूंढोगे अगर मुल्कों मुल्कों मिलने के नहीं नायाब है हम। शकीला नून जा गीत जॾहिं सोशल मीडिया ते गूंजण लॻा त मथसि तनक़ीद बि शुरू थी वई। घणनि माण्हुनि खे शकीला ते एतिराज़ु आहे त हिकु ॻोठाणी न्याणी थी करे हूअ ॻाए छो थी, पर संदसि घरवारा ख़ासि तौरु संदसि वालिद उन तनक़ीद जी परवाह करण बदिरां उनजी हौसला अफ़ज़ाई करे रहिया आहिनि। बाक़ी उन ॻाल्हि जी मूंखे परवाह कोन्हे त माण्हू ॻोठ वारा जा ई मूंखे छा चवंदा त न्याणी खे थो ॻाराए। न्याणी खे को अलाह साईं हुनखे फ़न ॾिनो आहे, हुनखे ॾात ॾिनी आहे, उन ॾात खे आउं रोके नथो सघां। तनक़ीद करणी आहिनि, करनि भले, मूंखे को फ़र्क़ु कोन थो पए। मुंहिंजो बाबा मूंसां साथ में आहे त मां अॻिते ज़रूरु वधंदसि इनशाला। मूंखे ॿुधनि त दिलि सां ॿुधनि, न ॿुधनि त तनक़ीद न कनि। अगरि साथ ॾियणो अथनि त ॾियनि, न ॾियनि त उन्हनि जी मर्ज़ी। जातरो बटाड़ो माना छनी मानी देख ली खड़ी नी। शकीला नून थर जे सहरा में सुरनि जी सुगंध पखेड़े रही आहे। हूअ केतिरो सुठो ॻाए थी ऐं केतिरो अॻिते वधी सघे थी, इहो उस्ताद रागी ॿुधाए सघनि था। हिन नंढड़ी खे हिकिड़े उस्ताद जी ज़रूरत आहे। आउं त पाण अहिड़ो रागींदड़ न आहियां जो कंहिं हुनखे राग सेखारियां या मात्राऊं सेखारियां या रिदम सेखारियां। हुन लाइ उस्ताद जीअं असां वटि उमरकोट में साईं शफ़ी अहमद फ़क़ीर आहे, जीअं मिठी में अदा रजब आहे, असांजो पंहिंजो घर जो ई भाती आहे। त अहिड़े नमूने असां चाहियूं था त पहिरीं हितां जा असांजा मक़ामी जेके सिखिया ॾींदड़ फ़नकार आहिनि उन्हनि खां हिननि खे कुझु सिखिया ॾियारिजे। जी बिल्कुलु, सिखण जी शौक़ु कंहिंखे न आहे। मूंखे तमामु घणो सिखण जी शौक़ु आहे। को सुठो उस्ताद हुजे, या उस्ताद रजब फ़क़ीर आहे या उस्ताद शफ़ी फ़क़ीर आहे, अहिड़ो को सुठो उस्ताद हुजे, या मुंहिंजो आवाज़ु उन ताईं पहुची रहियो आहे आवाज़ टीवी जे थ्रू, त उहो मूंखे सेखारनि त मां अॻिते वधी सघां। मुंहिंजो शौक़ु आहे त अहिड़ा सुठा उस्ताद हुजनि। शकीला नून राग जी बाक़ाइदा सिख्या लाइ सुठे उस्ताद जे ओसीअड़ में आहे। ॾिसजे त शकीला खे राग सेखारण लाइ केरु थो अॻिते अचे।